अस्सलाम वालेकुम भाऊ। शाम बोकड़ा जन कुछ खेर बिल्कुल नहीं समझ बिल्कुल घर में ना है। आए साईं बिल्कुल सिगरेट गरम हो गो न साईं तो सकून आ रही यार थदी आ ताकि तो लगे थदी है बिल्कुल हाँ हिना साइड ना था हिना गरम है हाँ यो भाऊ यो यार तो बुझो जी 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 ये सिगरेट तो डेली पींदा है बिल्कुल डेली पींदो केतिरा सिगरेट पींदा आहियो डेली वन पैकेट हिक पैकेट में हिक पैकेट पूरो बिल्कुल बिल्कुल पैकेट में केतिरा सिगरेट है वीर 20 हिकिड़ो सिगरेट केतिरो 10 रुपया बिल्कुल 10 मल्टीप्लाई बाय 20 यानी 200 या सिगरेट डेली पींदा आहियो महीनो मल्टीप्लाई बाय 30 6000 मल्टीप्लाई बाय 12 एक्सपेक्टेड उम्र पाकिस्तान में मामली केतिरी है 60 to 70 60 to 70 60 लगायूं था 60 सिधो सो 60 तव्हां खे ख़बर है त अगर तव्हां सिगरेट न पियो अरे ओ माय गॉड न पियो आहे त ख़बर अथव 43 लख 20,000 शाम वारी गाॾी ॾिसो पराठो इहा तव्हांजी थी सघे पई अच्छा अफ़सोस गाड़ी तव्हांजी आहे न न गाॾी त मुंहिंजी आहे गाड़ी भी मुंहिंजी आहे ऐं सिगरेट बि पियां मां ॿई थो वठी सघां तव्हां भाषण न ॾियो पंहिंजो कमु कयो आराम था मिलंदा इंशाल्लाह ज़िंदगी में ओके ठीकु आहे तव्हांजी लॻे वाकई में बिल्कुलु हिन लाइ तमामु घणी महिरबानी दोस्तनि जी तव्हांखे मां गुज़ारिश कयूं त भराए करे मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो घंटी जो बटन दबायो लाइक कयो कमेंट कयो ऐं दोस्तनि सां शेयर कयो अगरि तव्हांखे मज़ो आयो आहे अगरि मज़ो नथो अचेव त मूंखे तव्हां कमेंट करे ॿुधाए सघो था त मज़ो छो नथो अचेव त पोइ मां तव्हांजे घर अची तव्हांजी किताणियूं कढंदुसि